चुवट जमानी लगे शाह अकीक लगे मिस्किन शाह मदरसा दारुल सादात हाशमिया मां 12 रबीउल अव्वल ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सिलसिले में शानाइती अज़ीम रैली कढी वई, जंहिंमें इलाक़े जा समें आशिकाने रसूल ज़बरदस्त जोश ऐं जज़्बे सां शिरकत कई। रैली जी अॻवानी सुन्नी तहरीक जनाब रगवान मौलवी अब्दुल वाहिद तहीम दामत बरक़ात करी, जॾहिं त हाजी इस्माइल मेमण, हाजी दिलदार हुसैन हालू, हाजी सजाद अली हालू ऐं साईं मिस्री शाह बि पंहिंजे पंहिंजे काफ़िलनि सां शामिल थिया, जंहिं सबबि रैली जो शान दुबाला थी वियो। रैली शाहबंद तालके जे कुंड कुर्छ मां शुरू थी शाह अकीक ताईं थींदी छज जहान खान ताईं पहुती आख़िरकार मियाँ उस्मान जे क़बरुनि ते पहुची वॾे इज्तिमा ऐं दुआ सां इख़्तिताम पज़ीर थी। दुआ में मुल्क जी सलामती, अमन अमान, इस्लाम जी सरबुलंदी लाइ ख़ासि दुआऊं घुरी वयूं। सिक्योरिटी लाइ सख़्त इंतज़ाम कया विया हुआ। लाॾियूं पुलिस जे मुंशी बिलाल जतोई पंहिंजी पूरी टीम सां गॾु हर हंधि ते निगरानी कंदो रहियो। पुलिस एहलकार मुख़्तलिफ़ हंधनि ते मुक़ररु रहिया त जीअं रैली पुरअमन तरीक़े सां मुकमल थिए। रैली में शामिल काफ़िलनि ऐं आशिकाने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नारेबाज़ी, जज़्बे ऐं वालिहाना शिरकत सां समूरो इलाइक़ो मरहबा या रसूल अल्लाह जे सदा सां गूंजी उथियो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।